शहदादपुर जे निजी तैलीमी इदारे सुपीरियर स्कूल्स एंड कॉलेज जे तरफ़ां मुख़्तलिफ़ डॉक्टर ऐं इंजीनियर जे शोबे में सिलेक्ट थींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे एज़ाज़ में प्रोग्राम कोठायो वियो। सिलेक्ट थींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे एवार्ड सां पिणु निवाज़ियो वियो। उन मौक़े ते स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ ख़ाका ऐं टेबलोज़ पेश करे सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो वियो। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जे वालिदैन प्रोग्राम में शिरकत कई। उन मौक़े ते उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि मेहरान टीवी सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त अॼु जो जेको ही प्रोग्राम आहे सुपीरियर स्कूल्स एंड कॉलेज जे बिहाफ ते असां उन्हनि स्टूडेंट्स जे मान में रखियो आहे जेके स्टूडेंट्स मेडिकल ऐं इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ में सिलेक्ट थिया आहिनि। सुपीरियर स्कूल्स एंड कॉलेज 2018 खां तालीम जे मैदान में नुमाया कारकर्दगी अदा करे रहियो आहे ऐं असांजी कामयाबी जेको आहे सो कंहिंखां ढकियल छुपियल न आहे। इन में असांजे टीचर्स जो, असांजी फैकल्टी जो ऐं स्टूडेंट्स जे पेरेंट्स जो वॾो हथु आहे। हिन साल बि असांजा 13 खां 15 ॿार मेडिकल में ऑन मेरिट सिलेक्ट थिया आहिनि ऐं इंजीनियरिंग में 10 खां 12 ॿार सिलेक्ट थिया आहिनि। उन्हनि जे ऑनर में असां ही प्रोग्राम रखियो आहे ऐं ही प्रोग्राम उन्हनि ॿारनि खे हिमथाइण लाइ जेके पंहिंजी स्टडी खे कंहिं फाइनेंशियल सपोर्ट जे करे कंटिन्यू नथा करे सघनि, असां उन्हनि लाइ हिकु पर्टिकुलर स्कॉलरशिप प्रोग्राम स्टार्ट कयो आहे। फर्स्ट ऑफ ऑल मां हिते 4 साल खां पढ़ां थी फ्रॉम 9th टू इंटरमीडिएट। हाँ ऐं इंटरमीडिएट में आई 4 साल खां कंटिन्यूअस फंक्शन थींदा आहिनि ऐं हर डे बाय डे ही फर्स्ट डे खां बेटर थींदो वेंदो आहे ऐं इंशाल्लाह होप फॉर दी बेस्ट कि नेक्स्ट ईयर बि असांजो बहितरीन थींदो ऐं नेक्स्ट ईयर इंशाल्लाह ही फंक्शन असां लाइ सुपीरियर कॉलेज की तरफां असां हिते पहुचा आहियूं। सर सुहेल, सर अयाज़, सर हसन आफ्ताब, सर शुजात, इन चारनि जी महिनत सां असां हिते पहुचे। मुंहिंजी पूरी जर्नी में सिर्फ इन चारनि जी एफर्ट्स आहिनि जेके मूंखे हिते पहुचाए रहियूं आहिनि बिकॉज ऑल ऑफ द सुपीरियर। मैं ये बोलना चाहूँगी कि सुपीरियर स्कूल जो है बहुत अच्छा स्कूल है और हमारे जो टीचर्स हैं वो भी माशाल्लाह बहुत अच्छे टीचर्स हैं, क्वालिफाइड टीचर्स हैं और मैं अपने टीचर्स की तारीफ़ करना चाहूँगी एक दफ़ा क्योंकि मतलब वो बहुत मेहनत से हमें पढ़ाते हैं और सुपीरियर भी जो है हमारे लिए बहुत कुछ करता है, बहुत मेहनत करता है हमारे लिए। जैसे कि अभी ये फंक्शन सुपीरियर वालों ने हमारे लिए रखवाया। मूं हितां तयारी कई MDCAT जी जंहिंमें मुंहिंजो 153 स्कोर आयो ऐं अल्हम्दुलिल्लाह आई एम सिलेक्टेड इन MBBS एंड आई एम नाउ एन MBBS डॉक्टर इन लम्स यूनिवर्सिटी ऐं मां इन फ्यूचर हिकु कार्डियक सर्जन थियण थी चाहियां ऐं पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करणु थी चाहियां। अल्हम्दुलिल्लाह लम्स में BDS में सिलेक्शन हुई है जो कि मैं बिल्कुल क्रेडिट जो देना चाहूँगा वो इस एकेडमी को देना चाहूँगा कि मैं इस एकेडमी का हिस्सा रहा हूँ। मैं काफ़ी लकी हूँ कि सुपीरियर जैसी एकेडमी का हिस्सा बन सका है और सबसे ज़्यादा उस्तादों का शुक्र जिन्होंने सिर्फ मुझे किताबें नहीं पढ़ाई, उन्होंने मुझे कॉन्फिडेंस, डिसिप्लिन और ये तक सिखाया कि हमें पढ़ाई कैसे करनी है। हर मोड़ पे उन्होंने हमारा साथ दिया। जब भी हमने लो फील किया, जब भी हम पढ़ाई कर कर के थक गए कि हमें कुछ समझ में नहीं आता था, हम टेंशन में होते थे, तब वो हमारा साथ देते, हमें गाइडेंस देते थे और इससे अच्छी गाइडेंस मुझे नहीं लगता मुझे कहीं और मिल सकती थी। तो सबसे पहले जो हमारी प्यारी और सबसे अच्छी गाइडेंस देने वाली फैकल्टी है उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा। कैमरामैन साजन जानी ॾेथे सां गॾु अली नवाज़ सिरेवाल, मेहरान टीवी, शहदादपुर।